बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह फमन इज़्तुर्र गैर बाग़िन वला आदिन वला इस्म अलैहि इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबी। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात मथीं आयत मुबारक में इरशाद फरमाई त ज़मीन जे अंदरि जेके पाक शयूं आहिनि असां तव्हांखे रिज़िक़ करे ॾिनो आहे, उन मां खाओ। हाणे हिन आयत मुबारक जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत वद्दम वलहमल खिंज़ीर वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। बेशक अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांजे मथां हराम फरमाई मुर्दार खे ऐं रत खे ऐं खिंज़ीर जे गोश्त खे ऐं उहो जेको ज़िबह जे टाइम में सॼो वञे सिवा अल्लाह जी। इहे चारि शयूं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जी जॻह ते बयानु फरमाई आहे। हिकु मुर्दार यानी ज़िबह करण खां अॻु में मरी वञे, कहिड़ो बि जानवर हुजे, पखी हुजे, सिवा मच्छीअ जे माकड़ छो जो उन में दमे मस्कून आहे। अफ़सूस दम उनखे चइबो आहे जंहिंजो पानगढ़ रखो हुजे उनखे सिर ॾींदी आहे। अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात उन मुर्दार खे हराम फरमाई। इहो रत जेको ज़िबह वारो रत आहे, जानवर खे जेका सीर विझिजे थी, सीर मां जेको रत वहे थो, इहो रत कपिड़े खे लॻे, बदन खे लॻे पली थिए, ऐं इहो रत खाइणु पीअणु इस्तेमालु करणु इहो बि हराम आहे। ऐं टे नंबर में खिंज़ीर जो गोश्त, खिंज़ीर जो गोश्त इहो बि हराम आहे। चोथे नंबर में जंहिंजे मथां घणो बहस मौलवियुनि जो हले थो पियो, उहो आहे वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह, ऐं उहो जेको गैरुल्लाह जे नाले ते सॼो वञे। हाणे इन मां मुराद आहे इंद ज़िबह, यानी जेको जानवर कोहण महिल अलाह खां सवाइ ॿिए जे नाले सां कुटो वञे त उहो हराम आहे। कोहण खां अॻु में उहो जानवर कंहिंजे बि नाले ते हुजे हिलाल आहे, कोहण खां पोइ जंहिंजे नाले ते हुजे त बि हिलाल आहे। सिर्फ़ु कोहण महिल जेकॾहिं अलाह खां सवाइ ॿिए जो नालो वठाई ऐं ज़िबह थियण जो हराम आहे। ऐं कोहण खां अॻु में त यकीनन उहो जानवर अलाह खां सवाइ ॿिए जे नाले जो हूंदो न, कोन हूंदो, ज़रूरु हूंदो। कॾहिं मुंहिंजो ॿकरो हूंदो, कॾहिं तुंहिंजो हूंदो, कॾहिं तुंहिंजे नाले सां। कोहण खां अॻु में त गैरुल्लाह जे नाले ते आहे न, यानी अलाह खां सवाइ गैर जे नाले ते जे जानवर आहे त उहो हराम न आहे। सिर्फ़ु कोहण महिल हिते लिखियलु आहे तमामु इंद ज़िबह कोहण महिल जेकॾहिं अलाह खां सवाइ के माण्हुनि जो नालो वठई, के पीर जो, के बुज़ुर्ग जो, के अलाह जे नबीअ जो नालो वठई या कंहिं बुत जो नालो वठाई, इहो मुतलिक़ हराम आहे। पहिरें नंबर में मुर्दार खे अल्लाह ताला बयानु फरमाए थी, हिन में इन मां हसर जे लाइ हूंदी आहे, हिते हसर जे लाइ न आहे। इन हमेशह इस्म जे मथां आहे, उनजे लाइ आमिल आहे, तंहिं करे हिन में मां ख़ाफ़ा आहे। ईअं न चइबो त इन चइनि शयुनि खां ॿियूं शयूं हराम न आहिनि, ॿियूं शयूं बि हराम आहे। जो कुतो आहे, कुतो हराम आहे, पर अल्लाह ताला हिन जॻह ते ज़िक्र न फरमाई। ॿिलो हराम आहे, कुते ऐं ॿिले खे असांजे आका मदीने वारे से हराम करे, माना त अलाह जंहिंखे हराम करे उहो बि हराम आहे, ऐं अलाह जो रसूल जंहिंखे हराम करे उहो बि हराम आहे। यानी अलाह जे रसूल जो हराम बि एतिरो हराम आहे जेतिरो अलाह जो हराम आहे। हाणे हिन जॻह ते हिकिड़ो लफ़्ज़ उहो कहिड़ो आहे, लहमल खिंज़ीर, यानी खिंज़ीर जो गोश्त। हाणे वरी अकुलमंद छा चवंदा न, सूअर जो गोश्त जेको आहे सो हराम आहे, बाक़ी ॿियो सभु हिलाल अथसि। छोजो अलाह ताला गोश्त जो ज़िक्र बयानु फरमायो आहे, पर हीअ नजसुल ऐन आहे। शरीयत जे अंदरि खिंज़ीर जेको आहे न, नजसुल ऐन उनखे चइबो आहे जंहिंजो वार बि पाक न हुजे, वार बि जंहिंजो पलीत। जेकॾहिं सूअर जे वारनि मां रसो ठाहे खूह मां पाणी कढे पीए, पीअणु हराम आहे, उन सां वज़ू करे वज़ू न थींदो, नजसुल ऐन आहे। इहो कोयलो ॾिठो अथव न, कोयले खे रहिड़े 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 या त मां हिनखे अछो थो कयांसि, उहो ॻरी विधो पर कोयलो अछो न थींदो। यानी सूअर जो ऐन जेको आहे सो कहिड़ी बि सूरत में उहो पाक न थींदो आहे। उनजो वार हुजे, ॾंद हुजे, खुर हुजे, सिंग हुजे, सभु शइ हुनजी हराम आहे।
तंहिं करे अलाह ताला हिन जॻह ते बयानु फ़रमाईंदुसि ऐं मुर्दार उहो जेको ज़िबा करण खां अॻु में मरी वञे ऐं रत वरी ख़ासि करे रत इहो पचाए करे ऐं पहलवान खाईंदा हुआ इहो आहे नुस्ख़े में आहे रत मां कुश्ता बि ठहंदा आहिनि यानी उनजे अंदरि इंसान जे अंदरि मस्ती पैदा थींदी आहे मुशरिकनि जो इहो अमल हूंदो रत वठी ईंदा उनखे पचाईंदा हुआ उन मां कुझु शइ खे इस्तेमालु कंदा हुआ अलाह ताला जी ज़ाती बाबरकात उन शइ खे हराम फरमाए छो जो मर्द जे अंदरि ख़ुदा जी का पंहिंजी कुदरत सां कुवत पैदा फ़रमाई आहे उनजे अंदरि इज़ाफ़ो करणु इस्लाम में जाइज़ न आहे छो जो अलाह ताला उनखे इन कम जे लाइ उहो पैदा कयो आहे न बल्कि उनखे पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे ऐं उहे सभु घुरिजूं उहे सभु ज़रूरतूं अलाह ताला इंसान में पूरी फ़रमाई आहे यानी इज़ाफ़ी ताक़त हासिलु करण जे लाइ रत खे इस्तेमालु कंदा अलाह ताला उनखे हराम कयो हाणे जेकॾहिं अलाह खां सवाइ ग़ैर जे तरफ़ ॾे जेकॾहिं इज़ाफ़त कजे अक्सर करे ईअं चयो वेंदो आहे जैसे दस्तगीर जो ॾांद थियो या कंहिं वली जो ॾांद थियो इहो जेको आहे सो हराम नौज़ बिल्लाह इहो इस्लाम जे ख़िलाफ़ु लफ़्ज़ आहे इहो हिकिड़ो दुश्मनी जी बुनियाद ते आहे हालांकि असांजूं सभु शयूं ग़ैर अल्लाह जे नाले ते आहिनि हाणे अॼु छाजो ॾींहुं आहे ख़मीस जो ॾींहुं आहे हिनखे छा चइबो आहे ख़मीस जो रोज़ो आहे न ख़मीस जो ॾींहुं आहे त रोज़ो कहिड़ो ख़मीस जो रोज़ो रोज़ो त अलाह जो हूंदो आहे न ख़मीस जो रोज़ो कीअं ॿार त रोज़ो हराम थी वेंदो ख़मीस जो रोज़ो सॼो अगरि निमाज़ पढ़ूं था निमाज़ कॾहिं ईद जी निमाज़ आहे कॾहिं जनाज़े जी निमाज़ आहे कॾहिं ॿिए पारी जी निमाज़ आहे कॾहिं टे पारी जी निमाज़ आहे कॾहिं सजलते जी निमाज़ आहे कॾहिं मुसाफ़िर जी निमाज़ आहे इहा त इज़ाफ़त थी वई न ग़ैर अल्लाह जी निमाज़ त अलाह जी आहे न त उहे सभु निमाज़ूं हराम थी वयूं हिन जी अकुल ते जेकॾहिं हलिजे अब हज त अलाह जे लाइ कबो आहे पर हिकिड़ो माण्हू चए थो अब काबे जो हज त हज बि हराम थी वियो यानी इज़ाफ़त जे करे शइ हराम न थींदी आहे जेकॾहिं को जानवर अलाह जे वली जे तरफ़ ॾे मनसूब थो करे त बाबा हीउ जानवर अलाह जे वली जो आहे फलाणे पीर जो आहे फलाणे बुज़ुर्ग जो आहे इन चवण सां थोरी हराम थी या इहो सिर्फ़ु दुश्मनी जे बुनियाद ते आहे छो जो दुश्मन त न वणंदो आहे पर दुश्मन जो जानवर जेकॾहिं टपंदो न त बि उहो बि न वणंदो आहे की हिननि खे इहो ॿकरो इहो डांग छो नथो वणे इनखे असली दुश्मनी अलाह जे वली सां आहे असली दुश्मन अलाह जे नबी जो आहे बाक़ी हिन आयत मुबारक खे इहो इस्तेमालु करे वमा उहिल्लो बिही ग़ैर अल्लाह रब तो फरमाए जेको ग़ैर जे तरफ़ ॾे यानी ऐलान कयो वञे उहो हराम आहे यानी इन मां तमामु ई मुफ़सरनि जो कौल आहे त इन द ज़िब जे टाइम जेकॾहिं ग़ैर जो नालो वठे उहो जानवर पलीत बि थी वेंदो हराम बि थी वेंदो बाक़ी अॻु में इहे सभु जानवर जेके आहिनि न ग़ैर जे नाले ते आहे इहे घर भरिया पिया आहिनि सभिनि जे घर में जानवर बि पिया आहिनि ऐं छा चवंदो आहे फलाणे जो ॾांद आहे फलाणे जी ॿकरी आहे फलाणे जो ऊंट आहे आहे नी अहिड़ी तरह ज़मीनूं मिल्कियतूं बि आहिनि पर ॿियो त ठही काइनात जे अंदरि हिकिड़ी आला मस्जिद आहे जंहिंजो नालो मस्जिद नबी मस्जिद रसूलुल्लाह जी मस्जिद आहे ऐं अलाह ताला क़ुर पाक में छा थो फरमाए अनल मसाजिद लिल्लाह बेशक मस्जिदूं सभु अलाह जूं आहिनि पर इहा त नबी जे नाले ते क़यामत ताईं थी वई न अब कहिड़ी मस्जिद नबी जी यानी अलाह खां सवाइ ॿिए ॾे इज़ाफ़त थियसि ॿिए ॾे मनसूब थी वई जेकॾहिं हिन जे कौल मूजिबि त दस्तगीर जो ॾांद हराम आहे त पोइ मस्जिद नबी में निमाज़ पढ़ण बि त हराम आहे पोइ तूं किथे निमाज़ पढ़ंदो अहिड़ी तरह सां रुॻो इहा हिकिड़ी मस्जिद न पर हिन पंहिंजे कंजारे शहर में तूं सभु मस्जिदूं घुमी आहे न सभु मस्जिदूं कंहिं न कंहिं जे नाले ते सो बि ग़ैर जे नाले ते छो मालूम थियो त इहो सम्झण जी हिकिड़ी कमी आहे हिकिड़ो फितनो पैदा करण जे लाइ वॾा वॾनि लाउडनि ते बीह करे माण्हू ऐलान था कनि त बाबा हे जेको आहे सो ग़ैर अल्लाह जे नाले ते थी वियो हराम आहे ग़ैर अल्लाह खे सम्झाए बि त सही न जेको अलाह ताला क़ुर पाक में बयानु कयो ईअं जल्दी हमिलो न कजे छो जो हर शइ जेका आहे न इंसान जीअं ज़मीन मां पोख खाए थो पियो को फ़सुलु करे थो पियो अनखणी खाए थो पियो उहा ॿनी ख़ुदि ग़ैर जे नाले ते पोइ कीअं थो बचनि खे अनाज खाए पाण छो थो खाए थो जेका अलाह खां सवाइ ॿिए जे नाले ते माण्हू त 12 महीना हराम थो खाए न पोइ तूं किथां इस्लाम पंहिंजो बचाईंदे किथां पंहिंजो दीन बचाईंदे जेकॾहिं इहो रस्तो अख़्तियार कंदे छो जो हिननि खे ग़ैर अल्लाह तॾहिं यादि ईंदो आहे जॾहिं यारहीं शरीफ़ जो नालो अचे त पोइ ग़ैर अल्लाह यादि अची वेंदनि मीलाद शरीफ़ जो नालो अचे त पोइ ग़ैर अल्लाह यादि अची वेंदनि बाक़ी हूअ 12 महीना हराम खाईंदा वचन खां परवाह आहे मतिलबु चए इस्लाम में फितनो आहे उनखे फितने खे सम्झणु घुरिजे त इस्लाम जी रूह खे क़तलु न कजे पर एतिरे क़दुरु हिकिड़ो जानवर आहे फ़क़ीह आज़म लिखे थो पियो हिकिड़ो जानवर आहे मुशरिक उनखे बुत जे नाले ते पालियो आहे
जीअं ॼाओ ॿकरो बहिरा अॻिते ज़िक्र क़ुर पाक में ईंदो आहे बहिरा उनखे चइबो आहे कि जानवर ॼमंदो उनजे कन खे चीरे छॾींदा हुआ मुशरिक़ यानी ॿकरो थियो गऊं थी गाबी थी हुनजे कन खे चीरे छॾींदा पोइ हुनजो नालो रखंदा बहिरा बाबा छा आहे जे फलाणे बुत जो वारो आहे उहो ढगो चरंदो वठे पियो उहो ॿकरो चरंदो वठे पोइ उठ खे केरु झले न बाबा बहिरा जो आहे इस्लाम जे अंदरि उठ बि हलाल आहे बकरी बि हलाल आहे गांठ बि हलाल आहे गऊं बि हलाल आहे पर जेकॾहिं उन वाणियुनि जो पालियल जानवर हिलाल जानवर आहे पालियल बुत जे नाले ते आहे पर जेकॾहिं मुस्लमान उनखे बिस्मिल्लाह अलाह अकबर चई ज़िब करे त हिलाल आहे जेको सॼी ज़िंदगी पालियल बुत जे नाले ते आहे पर ख़ुदा उहो त असांखे हिलाल करे ॾिनो आहे न उहा उनजी नियत आहे उनजो अमल उन सां आहे पर उहो ॿकरो जेकॾहिं मुस्लमान खे हथु अची वञे बिस्मिल्लाह अलाह अकबर कर जेको ॼमण खां वठी करे बसि 2 सालनि ताईं नाले ई बुत जे ते रहियो आहे पर हाणे उनखे बिस्मिल्लाह अलाह अकबर करे ज़िब करे त मुस्लमान जे लाइ हिलाल बि आहे इस्लाम जी रूह जो ख़्यालु कयो इस्लाम जो क़दुरु कयो एॾी दुश्मनी बि चङी न आहे जो एॾी दुश्मनी करे माण्हुनि खे गुमराह कयो था त बाबा हीअ शयूं ग़ैरुल्लाह जे नाले ते थी वियो हराम थी वई ग़ैरुल्लाह खे सम्झाए बि अथसि त ग़ैरुल्लाह जो मक़सदु छा आहे ग़ैरुल्लाह जे चवण सां थोरी हराम थी ईअं त सभु शयूं हराम थी वेंदियूं छो जो सभु शयूं ग़ैरुल्लाह जे नाले ते आहे का शइ बि न आहे ग़ैरुल्लाह खां बि लेकिन अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो हिन चइनि शयुनि जो ज़िक्र मख़सूस अल्लाह ताला बयानु फरमाए त आख़िर में इहो फरमाए त वमा हिलो बि ग़ैरिल्लाह ऐं उहो जेको सॼो वञे सिवा अलाह जे नाले ते चोथों इहो हराम अथव पोइ अॻिते फरमाईंदो फमा निड तुर ग़ैर बाग़िन वला आदिन वला इस्म अलैहि फरमाए त जेको शख़्स परेशान थी पियो यानी बुख जे करे खाइण जे लाइ हुनखे कुझु बि कोन थो मिले ग़ैर बाग़िन वला आदिन जेको हराम खाइण जी ख़्वाहिश बि नथो रखे न वरी हराम खाइण जो आदी आहे पोइ मरण जे किनारे ते पहुचे त इन हराम मां खणी पंहिंजी ज़िंदगी बचाए त इहो खाइण जे लाइ जाइज़ आहे हिन आयत जे आख़िरी हिसे में फरमायो त इहो हराम जेको आहे जेको रब बयानु फरमायो पर इन हलाकत जे किनारे ते हाणे हुनजी ज़िंदगी वञण वारी आहे न खाईंदो त ज़िंदगी न बचंदसि ख़ुदा ताला फरमाए थो त फला इस्म अलैहि पोइ इन खाईंदड़ जे मथां को गुनाह कोन्हे ॾाढो फरमाए ॾिसो रब जी करम नवाज़ी त ॾिसो कि इहे शयूं हराम बयानु फरमाए पर जॾहिं तव्हांजे सिर जे मथां अहिड़ी हालत अची वञे खाइण जे लाइ बल्कि इन में ईअं लिखियो वियो आहे त जेकॾहिं हराम खाइण सां ज़िंदगी उनजी बचे थी पई त हाणे हराम खाइणु फ़र्ज़ु आहे हराम आहे पर हराम खाइण सां जेकॾहिं ज़िंदगी बचे थी त हाणे हराम खाइण खे फ़र्ज़ु आहे त हराम खाई करे ज़िंदगी बचाए ऐं रब तो फर्ज़ फला इस्म अलैहि इन अल्लाह गफ़ूरुर रहीम बेशक अल्लाह ताला बख़्शणहार बि आहे करम पछाड़ी में रबी करीम फ़ैसिलो ॿुधाए केॾी अलाह जी करम नवाज़ी आहे केॾी न बहितरीनु ख़ुदा जी तालीम आहे पंहिंजे ॿारनि जे वास्ते कीअं सुहिणो रब असांखे सेखारे थो पियो हे शयूं हराम अथव पर इन खां वधीक ज़िंदगी अहम आहे हाणे जंहिं ज़िंदगी खे हराम खाई बि बचाइणो आहे हुनखे ख़ुदकशी करणु जाइज़ आहे त वॾो ज़ालिम थी कोन ख़ुदा चए थो हराम खाई बि हयाती खे बचा हराम ज़िंदगी अहिड़ी शइ आहे हे पंहिंजे ॾींहं खे पाण थो ॿुधाए त इहो केॾो पंहिंजे मथां ज़ुल्म थो करे इहो कीअं ख़ुदा जे साम्हूं वेंदो कीअं रब जे साम्हूं पेश करे रब जी करम नवाज़ी आहे जो पछाड़ी में फरमाए त इन अल्लाह गफ़ूरुर रहीम बेशक रब बख़्शणहार बि आहे त रहम कंदड़ बि आहे वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।